इन वजह जे करे हदीस पाक जो मफ़हूम आहे, जॾहिं बि कोई बंदो ज़मीन जे तख़्ते ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो ज़िक्र कंदो आहे, फ़रिश्ता क़तार दर क़तार उन सां कठे अची करे वेही रहंदा आहिनि। अल्लाहु अकबर। हदीस पाक जो मफ़हूम आहे, उहे फ़रिश्ता जॾहिं इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जे ज़िक्र में वेहंदो आहे, उन जी मुहब्बत में वेहंदो आहे, उन जे मुलाक़ात जे शौक़ में अखियुनि मां पाणी वहाईंदो आहे, या गुनाहनि खे यादि करे ख़ौफ़ ख़ुदा में अखियुनि मां लुड़क वहाईंदो आहे, आसमान खां फ़रिश्ता कतार दर कतार लहंदा आहिनि। हिकु फ़रिश्तो निदा ॾींदो आहे, ऐं फ़रिश्तो फलां जॻह ते जमा थियो, असांजो मक़सदु हासिलु थी वियो। फ़रिश्ता जमा थींदा आहिनि, उहो फ़रिश्तो उनखे चवंदो आहे फलां अल्लाह जो बानो अल्लाह जी मुहब्बत में या उन जे ख़ौफ़ में ज़िक्र करे रहियो आहे, रोई रहियो आहे। फ़रिश्ता अची करे उन जी मइयत इख़्तियार कंदा आहिनि, हता के कतार दर कतार वेहंदा वेहंदा आसमान जे चोटियुनि खे वञी पहुचंदा आहिनि। अल्लाहु अकबर। जॾहिं उहो बानो ज़िक्र खां फारिग थी, जॾहिं उहो बानो ज़िक्र खां फारिग थी, हालांकि उनजो ज़िक्र को चंद मिंटनि ते, चंद कलाकनि ते, चंद ज़िंदगी जे घड़ियुनि ते मुश्तमिल हूंदो आहे। ऐं इंसान गौर फ़िक्र कर, उहे आसमान जा फ़रिश्ता जंहिंजो ज़िक्र चंद घड़ियुनि ते मुश्तमिल न, हमा वक़्त ते मुश्तमिल हूंदो आहे। उहे हमा वक़्त में ज़िक्र करण वारा फ़रिश्ता चंद लम्हनि में ज़िक्र करण वारे इंसान जी मइयत में अची अचनि वेहनि था। राज़ इन जो इहो ई त आहे जो इंसान ज़ाल औलाद कारोबार तिजारत हुअण जे बावजूद पेशाब पायखानो जिस्म जी गंदगी खां पाक इन्हनि रुकावटुनि खे ख़तमु करे पाक साफ़ थी करे अल्लाह जे हुज़ूर में वेहण इन जो एतिरो मक़बूलियत हासिल कंदो आहे जो हमा वक़्त तस्बीह तहलील में रहण वारनि फ़रिश्तनि खे हुकुम थींदो आहे त इन जी मइयत इख़्तियार कयो। उहे फ़रिश्ता ईंदा आहिनि, उहो ज़िक्र खां फारिग थींदो आहे, अल्लाह जे हुज़ूर में वेंदा आहिनि। अल्लाह तबारक व तआला जे बावजूद फ़रिश्तनि खां पुछा फरमाईंदो आहे, ए फ़रिश्तो किथां आया हो? अर्ज़ कंदा आहिनि त या इलाहल आलमीन, ज़मीन जे फलां इलाइक़े खां आया हूँ। तुंहिंजो बानो फलां नाले सां फलां जो फ़र्ज़ंद ज़मीन जे तख़्ते ते तुंहिंजी मुहब्बत में रोए पियो, तुंहिंजे ख़ौफ़ में रोए पियो, तुंहिंजो ज़िक्र करे पियो, उन जॻह खां आया हूँ। अल्लाहु अकबर। अल्लाह तबारक व तआला उन फ़रिश्तनि सां मुख़ातिब थी फ़रमाईंदो आहे, ए फ़रिश्तो छा इन बाने मुंहिंजी ज़ात खे तकियो आहे, ॾिठो आहे? न परवरदिगार, अण ॾिठो इहो सभु कुझु करे पियो। या इलाहल आलमीन, अल्लाह पुछा फ़रमाईंदो आहे, फ़रिश्तो इहो छा घुरे पियो? फ़रिश्ता अर्ज़ कंदा आहिनि, परवरदिगार तोखां तुंहिंजे क़ुर्बत वारी जन्नत जो सवाल करे पियो। अल्लाह तबारक व तआला पुछा फ़रमाईंदो आहे, त फ़रिश्तो छा जन्नत उन ॾिठी आहे? अर्ज़ कंदा आहिनि, परवरदिगार न, जन्नत उन्हनि ॾिठी नाहे, बसि फ़क़ति उन्हनि तुंहिंजे किताब में पढ़ियो आहे, तुंहिंजे महबूब नबी जी ज़ुबान मां ॿुधो आहे, अण ॾिठो ईमान आंदो आहे। इलाहल आलमीन अल्लाह तबारक व तआला फ़रमाईंदो आहे, ए फ़रिश्तो ॿियो छा खां पनाह घुरनि पिया? अर्ज़ कंदा आहिनि त परवरदिगार जहन्नम जे अज़ाब खां पनाह घुरनि पिया तुंहिंजी। अल्लाह तबारक व तआला फ़रमाईंदो, फ़रिश्तो छा मुंहिंजे ॿारनि जहन्नम जा अज़ाब ॾिठा आहिनि? अर्ज़ कंदा आहिनि त परवरदिगार न, क़तअन कोन ॾिठा आहिनि। अल्लाह तबारक व तआला फ़रमाईंदो, फ़रिश्तो अगरि इन्हनि अण ॾिठो मां अल्लाह सां सौदो कयो आहे, बसि फ़क़ति मुंहिंजी किताब में ॿुधी, मुंहिंजे महबूब पैगम्बर नबी आख़िरुज़्ज़मान जी ज़ुबान पाक खां ॿुधी, मां अल्लाह इन्हनि जो ख़ुदा रब आहियां, जन्नत इन्हनि जे वास्ते आहे, जहन्नम बि आहे नाफ़रमाननि जे वास्ते, सभु कुझु अण ॾिठो इन्हनि सौदो कयो आहे। ऐं फ़रिश्तो गवाह थी वञो, मां अल्लाह समूरनि गुनाहनि खां इन्हनि खे पाक ऐं साफ़ बणाए छॾियो। उन ते फ़रिश्ता अर्ज़ कंदा आहिनि त परवरदिगार इन्हनि जी मइयत में कुझु अहिड़ा बि साथी हुया जेके तोखे यादि न पिया कनि, तुंहिंजो ज़िक्र न पिया कनि, बसि फ़क़ति इन ज़िक्र वारनि जी जमायत में इन्हनि जो कुझु कमु हुयो ताकी ही फ़ारिग थियनि, उन्हनि खे उहो कमु ॿुधायूं, फ़क़ति उन्हनि जे इंतज़ार में बीठा हा। अल्लाह फ़रमायो, हदीस पाक जो मफ़हूम आहे, हुमुल जुलसाउ ला यश्क़ा जलीसुहुम, ऐं फ़रिश्तो रुकावटुनि जे बावजूद अण ॾिठो मां अल्लाह जो ज़िक्र करण वारी क़ौम, इहा अहिड़ी क़ौम आहे इन्हनि सां गॾु वेहण वारो ला यश्क़ा जलीसुहुम, गॾु वेहण वारो कॾहिं बि बदबख़्त नथो थी सघे। गवाह थी वञो, मां अल्लाह इन्हनि जी मइयत में अचण वारनि तोड़े जो दुनिया जो मक़सदु छो न खणी आया हुजनि, मां अल्लाह उनखे बि बख़्शे छॾियो। अगर हू दोबारा गुनाह नथो करे, उन हालत में अगर उनके मौत अची तो वञे तो वो जन्नत जो वारिस बणिजी। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।